जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जे तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 15 अगस्त 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक मास जे कृष्ण पक्ष जी चोॾस तिथि। तव्हां सभिनीनि भारतवासियुनि खे स्वतंत्रता दिवस जी जाम जाम वाधायूं हुजनि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। सफलता बि अॼु हुननि खे प्राप्त थींदी, पर तव्हांखे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताए थी सघे। भगवान शिव जी उपासना करणु अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जो अॼु कोई न कोई वॾो कमु पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अगरि स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। यात्रा करणु अॼु तव्हांखे लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु थकावट या तनाव महसूस थी थो सघे, पर हुननि खे ऊर्जा तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। तव्हांखे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि योग बीठा आहिनि। थोड़ी ही मेहनत करण सां अधिक धन प्राप्ति भी थी सके त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ जो चांसेस आहिनि। तव्हांखे धन प्राप्ति जा बि अॼु सुठा योग बीठा आहिनि। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। हुननि खे पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक हूंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु साधारण यानी कि एवरेज रहंदो। न एतिरो सुठो न एतिरो ख़राबु। कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थी थो सघे। अॼु हुननि खे स्वास्थ्य ते बि थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पई थी सघे। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा। भगवान हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु काई लंबी यात्रा ऐं यात्रा सां लाभ थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। घर मां निकिरण खां पहिरियों ॾीओ ॿारे करे निकिरंदा त ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि बीमार हली रहिया हुजनि त बीमारियुनि जो बि सभु नाश थी वेंदो। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धन प्राप्ति जा बि योग बीठा आहिनि। शिव जी उपासना तव्हांजे लाइ अञा लाभ कराए सघे थी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति थी सघे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जो अॼु परिवार में या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त हुननि खे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त अपमान भी थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो। धन जी प्राप्ति भी तव्हांखे थी सघे। तव्हांखे अॼु गणेश पूजा लाभदायक थींदी। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु थोरो स्वास्थ्य ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान राम जो मंत्र। भगवान राम जो अहिड़ो मंत्र जेको 1000 नामनि जे बरोबर चयो वियो आहे। इहो मंत्र नित्य जाप करण सां भगवान राम तव्हांजे मथां प्रसन्न बि थींदा ऐं हिकु दफ़ो ई जाप करण सां तव्हांजे 1000 नालनि जो फल प्राप्त कराईंदो। उहो मंत्र आहे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने। वरी तो ॿुधायां, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने। इहो मंत्र नित्य जाप करण सां चवंदा आहिनि कि राम भगवान जी असीम कृपा तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार जे मथां रहंदी ऐं तव्हांजी सभु कामना पूरी थींदियूं, पापनि जो नाश थींदो ऐं अंत में तव्हांखे भगवान श्री राम मोक्ष जी भी प्राप्ति कराईंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे हिमांशु जी जो, जेके चवनि था कि हुननि जी नौकरी स्थिर नथी रहे। त हिमांशु जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे मंगल ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान मंदिर वञणु खपे। मंगल जे ॾींहुं तव्हां काई न काई मिठी शइ जो भोग लॻायो ऐं छंछर जे ॾींहुं तव्हां भगवान ते तेल चाढ़ियो, त तव्हांजी सभु कामना सिद्ध थी वेंदियूं ऐं नौकरी बि तव्हांजी स्थिर रहण लॻंदी ऐं हनुमान जी बि तव्हांजे मथां असीम कृपा बरसाईंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।